थरपाकर जे मशहूर समाजी सुधारक तालीमदान ऐं कामरेड जाम साकीअ जे वालिद उस्ताद साईं सचल जंजीअ जी 29 वरसी हैदराबाद प्रेस क्लब में मल्हाई वई। वरसी तकरीब में घर भातियुनि, शागिर्दनि, सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असांजो फर्ज़ थिए थो त उन शख़्सियत खे भेटा ॾियूं जंहिं रुॻो तालीम जी शौर लाइ जाखोड़ पर हिन सिंध जे क़ौमी तबक़ाती जिदोजहद में पंहिंजो हिसो विधो। सचल जंजीअ जहिड़ो किरदारु न हुजे हा त कामरेड जाम साकीअ जहिड़ो किरदारु न हुजे हा। उन्हनि जो जेको औरतुनि जे लाइ या छोकिरियुनि जे लाइ तालीम जो जेको पोरियो आहे उहो तमामु जेको आहे सो अहम आहे ऐं उहो ईअं त उन्हनि पंहिंजी घरवारी खे पढ़ायो ऐं उनखां पोइ उनखे नौकिरी वठी ॾिनी, उहा टीचर हुई ऐं उनखां पोइ असां सभु ख़ानदान जी छोकिरियूं ज़ाहिरा पढ़ियासीं। असांजे लाइ जेके रस्ते जा कंडा हुआ उहे साफ़ थी विया, छो जो जॾहिं घर जो को वॾो ख़ानदान जो वॾो पंहिंजी घरवारी खे पढ़ाए या नौकिरी वठी ॾिए त उनजे ख़ानदान जी नियाणियुनि जे लाइ रस्ता आसान थी वेंदा आहिनि। उन्हनि जे लाइ को बि मेणो ऐं तानू न हूंदो आहे त भई छोकिरियुनि खे पढ़ाइनि था या नौकिरी कराइनि था। ऐं तक़रीबन न रुॻो असांजो ॻोठु ख़ानदान पर आस पास जेके बि ॻोठ आहिनि उहे माण्हू सभु नियाणियुनि खे पढ़ाइनि पिया ऐं नौकिरी कराइण में को बि आर कोन था सम्झनि। हू तालीम खे क़ाइमु कंदड़ अहिड़नि माण्हुनि मां हो जिन माण्हुनि जा नाला सैयद अलंद शाह तौरु वठिजनि था, जिन माण्हुनि जा नाला एच एम ख्वाजा तौरु वठिजनि था, जिन माण्हुनि जा नाला हसन अली आफंदी तौरु वठिजनि था। ईअं हिकिड़ी सॼी बरसगीर जी वॾी तालीम जी तहरीक आहे। उन तहरीक जो अहम माण्हू हो। हुन अहिड़ो एजुकेशन जो मॉडल थर में वेही थर जे ॻोठ में उन वक़्त में क़ाइमु कयो जॾहिं न एॾा वसीला हुआ, न एतिरी कम्युनिकेशन हुई, न सुठी ट्रांसपोर्ट हुई। वॾी ॻाल्हि आहे त 1944 में लॻभॻि 1944-45 में प्राइमरी टीचर तौरु साईं सचल अपॉइंट थियो। उनखां पोइ हुन थर में त केतिरो पोइते पहले इलाइक़ो आहे जिते न गाॾियूं आहिनि न ट्रांसपोर्टेशन जी सहूलियत आहे, त उते तइलीम जी ज़रूरत खे महसूसु कंदे उन जेको आहे सभिनी ॻोठनि में दोस्तनि में ॼाण सुञाण वारनि माण्हुनि में जाखोड़ करे तालीम खे अॻिते वधायो। बाबा जब जेको आहे चाचो ऐं पीउ ॿई वापारी हूंदा हुआ ऐं हुननि यकीननि इहो ई चाहियो थिए त हीउ वॾो पुटु आहे त इहो बि इन्हनि जहिड़ो थिए, लेकिन न, हुन चयो न, आउं तइलीम हासिलु कंदुसि ऐं ॿियनि खे बि ॾियारींदुसि। वस वारा आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं त साईं सचल जंजी खे निसाब में शामिलु कयो वञे ऐं साईं सचल जे नाले हिकिड़ी चेयर ठाहिणु घुरिजे ऐं साईं सचल जंजी ते PhD थियणु घुरिजे ऐं साईं सचल जहिड़ा जेके अमल किरदार आहिनि जीअं थर जो मिस्किन जान ख़ान खोसो आहे या उन खां अलावा जेकॾहिं उस्मान डीपलाई आहे उहे निसाब में शामिलु थी था सघनि त हिन थर जे अणमोट अरॾे किरदार खे निसाब में शामिलु कयो वञे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू शऊर आणे थो पंहिंजी सोसाइटी में या तालीम आणे थो त रेज़िस्टेंस थिए थी सुठी शयुनि जे अगेंस्ट, त उहो सभु तकलीफ़ूं ॾिठियूं उन्हनि जी फैमिली ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो था त उहो कंटिन्यूएशन हली आहे। जेका अॼु जी सूरत हाल आहे उन में मां सम्झां थी त ॻोठ में मज़ीद कमु करण जी ज़रूरत आहे, न सिर्फ़ु ॻोठ में बल्कि जेके इलाइक़ा ॿिया बि आहिनि, छो जो असांजो स्टेट त इंट्रस्टेड न आहे त असां वटि को सवाल पुछण वारो शागिर्द पैदा थिए या उस्ताद पैदा थिए। त उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी हैसियत में जेतिरो कुझु हिन कम खे वधाए सघूं उहो ज़रूरु अॻिते हलायूं। जंहिं दौर में ॾाढा वारनि स्कूल खोलियो हुयो तंहिं दौर में परे परे ताईं स्कूल न हूंदा, ॿारनि खे घणा 9 किलोमीटर पंधु करे वञिणो पवंदो हुयो। पोइ ॾाढा हुते न सिर्फ़ु पंहिंजी ज़मीन ते हिकिड़ो मंज़ूरु करायो स्कूल, पर ॿियनि जेका शागिर्द आहे पासे ॻोठनि खे हुननि खे ज़ोरी वठी आयो ऐं जेका पासे में घर हूंदा सभिनी ते ज़िमेदारियूं रखियईं त तव्हांखे एतिरनि शागिर्दनि जी मानी ठाहिणी आहे, तव्हांखे एतिरनि शागिर्दनि जो ख़्यालु रखिणो आहे। ऐं ईअं जेको मास्तर हूंदा हुआ हू पाण बि पढ़ाईंदो हुयो, पंहिंजी घरवारी जेका असांजी ॾाढी हुई हुनखे बि सां लॻायो त ॿारनि खे पढ़ाए। त इहो ई जेको तसलसल अॻियां हलियो त उन मां घणा ई माण्हू पढ़ी करे निकिता ऐं पासे में जेको आहे काफ़ी सारा ॿिया जेका नया स्कूल आहिनि उहे बि क़ाइमु थिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk